बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन सिंध टीवी न्यूज़। मां आहियां अवां जो होस्ट जिया सलमान निज़ामाणी। नाज़रीन, सभ खां पहिरीं त जंहिं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, बराए करम असांजे चैनल शाहीन सिंध न्यूज़ खे सब्सक्राइब कनि त जीअं असांजी अचण वारी हर ख़बर जो नोटिफिकेशन अवां तक आसानी सां पहुची सघे। नाज़रीन, हिन वक़्तु असां प्रोग्राम पाकिस्तान जी मौजूदा सूरत हाल ते हिकु नज़र ते अॼु अव्हांखे हिकु मंज़रनामो तव्हांखे ॿुधायूं था। इस्लामाबाद में पल पल बदिलंदड़ सियासी सूरत हाल आख़िर किथे वञी पुॼंदी। अपोज़िशन जे इतिहाद PDM तरफ़ां 23 मार्च ते इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च जे ऐलान बाद ओचितो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां 27 फरवरी ते कराची खां इस्लामाबाद तरफ़ अवामी लॉन्ग मार्च जो ऐलान कयो वियो ऐं इहो अवामी लॉन्ग मार्च सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा जुलूस करे इस्लामाबाद पहुतो ऐं उते बि जलसो करे पंहिंजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कयो। जंहिं बाद वरी पार्लियामेंट लॉजिस में इस्लामाबाद पुलिस पारां उते मौजूद ॿाहिरिएं माण्हुनि जी मौजूदगी ते रेड करे JUI जे केतिरनि ई कारकुन ऐं MNAs खे गिरफ़्तार कयो वियो त JUI जे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान इस्लामाबाद पहुची सॼे मुल्क जे पार्टी कारकुननि खे तमामु जल्द इस्लामाबाद पहुचण ऐं जेको जिते बि आहे उते रोड ब्लॉक करे एहतजाज जो सॾु ॾिनो त हुकूमत हरकत में आई ऐं JUI जे गिरफ़्तार थियल कारकुन ऐं MNAs खे आज़ादु कयो वियो ऐं ईअं JUI जे कारकुन पारां सॼे मुल्क में ब्लॉक कयल रोड खुली विया। वरी सिंध हाउस इस्लामाबाद में अपोज़िशन तरफ़ां हुकूमती धुर जे कुझु मेंबरनि खे रहण ते PTI जे कारकुन हमिलो करे ॾिनो ऐं उनखां पोइ वरी OIC जे इजलास सबबि लॉन्ग मार्च जी तारीख़ जी तब्दीली बाद वरी 27 मार्च खां JUI ऐं नवाज़ लीग तरफ़ां इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च थिया ऐं उते ॿिन्ही पार्टियुनि जलसा कया ऐं गॾोगॾु हुकूमती पार्टी PTI तरफ़ां बि पंहिंजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो करे जलसो कयो ऐं गॾोगॾु पार्लियामेंट में हुकूमत ख़िलाफ़ अपोज़िशन अदम एतमाद जी रिथ 161 मेंबरनि जी सही सां दाख़िल कई वई, जंहिं ते 7 ॾींहंनि अंदरि वोटिंग मुतवक़ आहे। उनखां बाद इस्लामाबाद समेत मुल्क जे सभिनी अहम शहरनि में हुकूमत ऐं अपोज़िशन जे तरफ़ां जोड़ तोड़ जारी आहे ऐं पल पल सियासी सूरत हाल बदिलंदी पई वञे। पंजाब जे वज़ीर आला उस्मान बुज़दार खां इस्तीफ़ा वठी काफ लीग जे चौधरी परवेज़ इलाही खे PTI तरफ़ां वज़ारत आला जो उम्मीदवार नामज़द करणु ऐं MQM जी हिमायत हासिल करण लाइ खेनि सिंध जी गवर्नरशिप ऐं ॿियूं वफ़ाक़ी वज़ारतूं ॾियण जी आछ ऐं जॾहिं त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग तरफ़ां बि काफ लीग जे चौधरीनि सां मुलाक़ातूं ऐं PP तरफ़ां MQM खे सिंध हुकूमत में अहम वज़ारतूं ऐं ॿियूं मराहतूं ॾियण जी आछ कई वई आहे ऐं MQM अञा बि विच ते बीठी आहे ऐं को बि फ़ैसिलो न करे सघी आहे, जॾहिं त PP ऐं PTI ॿिन्ही तरफ़ां दावाऊं कयूं पियूं वञनि त MQM असांखे वोट कंदी। ॿिए पासे पंजाब में पिणु सूरत हाल मिलियल जुलियल आहे, छो त PTI जे जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान ग्रुप ऐं नवाज़ लीग जे चौधरी निसार अहमद जी हिमायत कंहिंखे थी मिले उन जी ख़बर नथी पवे ऐं वरी गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद जलसे में वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां हिकु ख़त जो जेको ज़िक्र कयो वियो हुयो उहो बि मौज़ू बहस लॻो पियो आहे ऐं हुकूमत अपोज़िशन ॿई धुरियूं अदम एतमाद में कामयाबी जो दावाऊं कंदे नज़र अचनि थियूं पियूं ऐं जोड़ तोड़ जी बाज़ार गरम लॻी पई आहे। कॾहिं ईअं थो लॻे त अपोज़िशन हुकूमत खे शिकस्त ॾेई वेंदी त वरी केॾी महिल लॻे थो त इमरान ख़ान हुकूमत खे अदम एतमाद मां बची वेंदी। सभु पार्टियूं ख़ासि तौरु PTI ऐं नवाज़ लीग पंहिंजे मेंबरनि खे हेॾे होॾे वञण खां रोकींदे खेनि मुख़्तलिफ़ जायुनि ते महफ़ूज़ रखणु ऐं खेनि वॾियूं पुरकशिश आछूं कंदे नज़र अचनि पिया ऐं बलूचिस्तान पार्टी जंहिंखे बाप था चवनि शाहज़ैन बुगटी ऐं PTI जे MNAs आसिम नज़ीर तारिक बशीर चीमा बि अपोज़िशन जी हिमायत जो ऐलान कयो आहे, पर वरी हुकूमती तर्जुमान इहो था बयानु ॾियनि त इहे वापसि असां ॾांहुं अची वेंदा
के ज़रिया वरी चवनि था त इहो सॼो सियासी खेल नवाज़ शरीफ़ ऐं संदसि न्याणी मरीम नवाज़ खे इक़्तिदार खां परे रखण जो इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां पंहिंजे हामी सियासी पार्टियुनि खे टास्क ॾिनो वियो आहे, जंहिंमें इहे लॉन्ग मार्चूं, जलसा, जुलूस, जोड़ तोड़ ऐं शहबाज शरीफ़ खे अॻियां करे शरीफ़ ख़ानदान में विछोटियूं पैदा करणु शामिल आहिनि ऐं इहे इस्टेब्लिशमेंट जा हामी पार्टियूं पंहिंजे कम खे बहितरीन नमूने सां सर अंजाम ॾियण में लॻियूं पियूं आहिनि। मतिलब त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं ऐं सियासी सूरत हाल पल पल तब्दील पई थिए। हाणे ॾिसणो रुॻो इहो आहे त उठ कहिड़े पासे थो वेहे। बहरहाल हिन मौजूदा सूरत हाल में केर बि का बि अॻकथी नथो करे सघे त मुस्तक़बिल में छा थींदो, ऐं वरी अफ़सोस त इहो थो थिए त अवाम जे वोटनि सां कामयाब थियल सभई नुमाइंदा गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हिक ॿिए जा मेंबर टोड़ण, ख़रीद करण, लॉन्ग मार्चनि, जलसनि, जुलूसनि में अरबे रुपया ख़र्च करे रहिया आहिनि, पर खेनि अवाम जी मुश्किलातनि जो को बि फ़िक्र नाहे। अवाम महांगाई, बदअमनी, बेरोज़गारी समेत केतिरनि ई मसइलनि में फाथो पियो आहे, पर हिननि जो उन तरफ़ को बि ध्यानु नाहे त पोइ ज़हन में इहा ॻाल्हि थी अचे त अहिड़ा अवामी नुमाइंदा अगरि हिन हुकूमत खे केराए पंहिंजी हुकूमत ठाहींदा त पोइ अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा, जॾहिं त अपोज़िशन जे इतिहाद में शामिल सभु जमायतूं केतिराई दफ़ा केतिराई साल मुल्क में इक़्तिदार में रही चुकियूं आहिनि, पर कोई भी पाकिस्तान का भी तरक्की नाहे कई। पाकिस्तान जो अवाम मुश्किल खां मुश्किल तरीन सूरत हाल के मुंहुं ॾेई रहियो आहे त अॻिते उन्हनि वटि कहिड़ो अलादीन जो चराग आहे जो अवाम जूं मुश्किलातूं चिपटी में ख़तम करे छॾींदा। उनजे लाइ सुठो त इहो आहे त हिन हुकूमत खे पंहिंजा 5 साल पूरा करण ॾिना वञनि ऐं 5 सालनि खां पोइ वरी सभु पार्टियूं अवाम जी अदालत में वञनि ऐं अवाम जंहिंखे बि बहितर सम्झे वोट ॾे उनखे इक़्तिदार ॾिनो वञे। न त ईअं न थिए जो ही सभु सियासतदान पाण में विढ़ंदा रहनि ऐं विचां का टी धुर उन मां फ़ाइदो वठी सॼो सिस्टम ई न ख़तम करे छॾे ऐं सियासतदान जे ग़लति अमलनि जे करे अवाम बि उन टी धुर जी हिमायत करे सियासतदाननि ते बेइतमादी ज़ाहिर करे सघे थी। जी नाज़रीन, हिन सां गॾु पंहिंजे मेज़बान जिया सलमान खे इजाज़त ॾींदा। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।